अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिकु ॾुख जी मां तव्हांखे ख़बर ॿुधाईंदो हलां। सिंध जो बहितरीन अदाकार ऐं डायरेक्टर, हर माण्हूअ खे खिलाईंदड़ ऐं चेहरे ते मुस्कुराहट रखंदड़ एस भट्टी दिलि जी तकलीफ़ सबबु सख़्त में सख़्तु बीमार थी पियो आहे। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एस भट्टी तमामु बहितरीन ऐं तमामु सुठो अदाकार आहे, जिन मश्करनि जे ॻोठ। इन खां अलावा बहितरीन ड्रामा पिणु करे चुको आहे। हर माण्हूअ खे खिलाईंदड़ ऐं चेहरे ते मुस्कुराहट रखंदड़ हिकु सुठो इंसानु आहे। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एस भट्टी हिन वक़्तु सख़्तु में सख़्तु बीमार थी पियो आहे ऐं टंडो मोहम्मद ख़ान इस्पताल में दाख़िल आहे। ऐं दोस्तो, एस भट्टी सभिनी दोस्तनि ऐं भाइरनि खे सिंध वासियुनि खां अपील कई आहे त मूंखे दुआ कयो त मां तमामु जल्द ठीकु थी ऐं ॿियनि ड्रामनि में तव्हांखे नज़र अचां। दोस्तो, एस भट्टी हिन वक़्तु सख़्तु में सख़्तु बीमार थी पियो आहे ऐं सफ़ात खां तयारनि खां अपील कई आहे त मुंहिंजी मदद कई वञे जीअं मां पंहिंजो इलाजु कराए सघां। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एस भट्टी तमामु बहितरीनु एक्टर ऐं तबियत जो सुठो मालिक आहे ऐं तमामु सुठो इंसानु पिणु आहे। एस भट्टी हर माण्हूअ खे खिलाईंदड़ आहे। दोस्तो, दुआ कयो एस भट्टीअ खे त तमामु जल्द ठीकु थी वञे ऐं नवां ड्रामनि में ऐं नवनि अंदाज़ में असांखे नज़र अचे। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।